अज़ान अली असांखे ख़बर न आहे। असीं वियासीं पंहिंजे हिसाब सां तक़रीबन जतोई पेट्रोल पंप सां क्रॉस कयो 100-150 मीटर जो फ़ासिलो ओचना अचानक टे ॼणा आया। ॿ ॼणो जेको पुठियां जेका वेठल आहे हुनखे ब्लू कलर जो वॻो सूट पातल हो, विच में जेको वेठो हुनखे क्रीम कलर जो सूट पातल हो। अचानक उहो आया, असांखे गाड़ी डायरेक्ट क्रॉस आहियूं किरी पियासीं गाॾी तां किरी पियासीं। हुननि अचानक हथियार कढियो त असीं पंहिंजी सेफ्टी जे हिसाब सां भॻासीं तेसिताईं हू लही गाॾी तां डायरेक्ट गाॾी स्टार्ट करे असांजी भॻा। असां तक़रीबन 6-7 ॼणा अॻियां बीठा, उन्हनि खे सॾु कयोसीं पर असांजी कंहिं ॿुधी कोन। गाॾी खणी वियल असां पंहिंजी ज़िंदगी जो ख़्यालु करे निकितासीं ॿाहिरि। उहो अचानक 2 पिस्टल ॿ पिस्टल हुआ ॿिनि ॼणनि वटि, हिकिड़ो ॼणो गाॾी ते वेठो हुजे, गाॾी स्टार्ट पई कई। बाक़ी असांजी गाॾी 2 ॼणा हुआ, 2 ॼणा खणी विया हलिया। हिकिड़े खे ब्लू सूट पातल हो जंहिं असांखे हथियार ॾेखारियो ऐं असीं किरी वियासीं। तंहिंमें असांखे धक बि लॻा टंगुनि में, हिनखे बि लॻो हिनखे बि लॻो, असां टिनिनि खे धक लॻा। उनजे हिसाब सां जेको बि थियो असांजी वारदात उन जॻह ते 6:45 ते असीं जतोई पेट्रोल पंप तां क्रॉस थिया आहियूं। 6:46 ते असांखां फुर थी विया। जेको कैमरा जी टाइमिंग आहे उहा कैमरा जी टाइमिंग मोड पहिला वीडियो मोड क्लिप थियो आहे, तव्हांखे मोकिलियां, तव्हां भले न्यूज़ ते छॾियो। ऐं हुते मूं कढराई आहे, सोर्स हलाराई आहे। हुते मुंहिंजा मामा भाई मैसेज चयो, मुंहिंजो मामू पाण मरू मैसेज चयो, इमाम बख़्श चवंदा हुनजो असां मुंहिंजो वास्तो आहे हुते हर्षीअ सां पंहिंजो ॻाल्हायो ॿोलायो आहे। ओॾी महिल मूं फ़ोन की मुंहिंजे मामे खे, असां हुते पुलिस वग़ैरह घुराईसीं। पुलिस वारा एस एच ओ साहब असां सां गॾु हो ऐं सब इंस्पेक्टर नईम हो, साहब सर जी ज़ात ख़बर कोन्हे पर नईम नालो हुअसि, उहो असां सां गॾु हो। उन असांखे सॼी मतिलबु करायो ॼाण NC असां कराए छॾी आहे। बाक़ी जंहिं जॻह ते असीं हुआसीं साइड थाणे ते असीं NC कराए आयासीं, जंहिं जॻह ते असां फुर थी वारदात थी उन जॻह जो असां क्लिपूं ॾिठियूं, वीडियो ॾिठियूं, पर असां वटि सिर्फ़ु असांजे कोई पीछो करे अचनि पिया, उहा असां वटि शइ ॾिठी आहे। पर असांजो इहो सुञाणे कोन सघियासीं कि केरु आहिनि या चहिरो हुननि जो साफ़ कोन पियो अचे क्लिप में। भई क्लिप मोड पहिला तव्हांखे ॾियां, तव्हां भले न्यूज़। मुंहिंजो नालो हुसैन आहे। मूं हिननि खे चयोसि वञूं था मोबाइल विकिणनि, इहे आया मूंखे वठणु घर 5 बजे शाम जो, चयो हलूं था। हुते वियासीं जतोई पंप वटि, गाॾी स्लो पिया वियासीं, हमरा अॻियां अची विया, हुन वटि पिस्टल हो। वरी असां गाॾी स्लो कई, गाॾी किराए छॾी, गाॾी किरी बि। असां पंहिंजी सेफ्टी जे लाइ असां भॼी वियासीं हुतां खां। उहो गाॾी 2 ॼणा खणी फ़रार थी विया। हिन वारी गाॾी भई हुन वारी स्लो पाण गाॾी काए हुयो। रोड ते पुलिस कोन बीठल? पुलिस हुई कान, 2-3 माण्हू हुआ अॻियां बीठा हुआ, उन्हनि खे हिन रनिंग कयूं पर उन्हनि ॿुधो कान न। रहमान उस जतोई पंप का अॻियां 3 ॼणा हुआ। असां 3 ॼणा हुआसीं। 2 ॼणनि वटि पिस्टल हो। हल्का हुआ, कद बुत्या, मुंहुं बदल वन, 3 जा मुंहुं बदल वन। पीछो यकदम अलाए किथां आया, असांखे ख़बर ई कान्हे, अची हथियार रखूं। असां स्लो पे वियासीं। NC कटाई आहे असां। पुलिस वारनि चयो ॻोल्हा असां कंदासीं, कोशिशि कंदासीं। थाणो कहिड़ो? साइड थाणो।